नाज़िम बे पासे मांखे ॿुधाईंदा हलूं त सरकारी ख़रीदारी फूड सेंटर मक़ामी आबादगारनि खां कणिक ख़रीद करण बदिरां वापारियुनि जी मिलीभगत सां पंजाब खां कणिक ख़रीद करण लॻा आहिनि। इन हवाले सां आबादगारनि आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर मुज़फ़र चारण सां कहिड़ा वीचार वंडिया आहिनि, अचो त ॾिसूं। एक खुले आसमान में पई आहे। असां वटि एतिरो बारदानो न आहे जेको असां हुन कणिक खे लिकाए सघूं। असां मिसकिन माण्हू, असांखे बचा बि जेको आहे 40-50 माण्हू उहो बि जेको आहे खुलियल आसमान में पियल आहे ऐं असां आगाह त कयूं फूड खे त असांखे जेको आहे मुकमिल जेको आहे रेट ॾे असां कणिक ख़रीद करे। इन टाइम जेकी पंजाब खां कणिक ख़रीद कई वञे थी, असां वधि में वधि नैब खे आगाह कयूं था त हुनजी पूरी मालूमात कनि। असां सेंटर ते अची थकी ऐं असांखे को फूड वारो नथो मिले, ना फूड जो ऑफिसर मिले थो। ईअं लॻे थो ॼण फूड ऑफिसर आहे ई कोन। ऐं असांजी कणिक खुले आसमान हेठां पई ख़राब थी थिए पई। असांखे इहे 200 मण बचे थी जेकी असांजी ख़राब थी वई। हे फूड वारा पंजाब वारनि सां मिली भगत करे सॼी गंदुम जेको आहे उतू खणनि था। असांजी गंदुम ईअं पई आहे, ना असांखे ऑफिसर मिलनि था, ना असांखे बारदानो मिले थो। असां ॾाढा परेशान आहियूं। सरमाएकार खे मिलियो ठीकु आहे, न त कंहिं ग़रीब माण्हू आम माण्हू खे न मिलियो कंहिंखे न। असां अची के तंग थी विया आहियूं। रमज़ान शरीफ़ महीने में अची थकी पिया आहियूं, बाक़ी असां मिलण लाइ तयारु कोन्हे। रेट जेको आहे घटि आहे, वठी करे हिते जेको आहे सिंधी कणिक ख़रीदंदा त नथा कनि, पंजाबी कणिक घुराईंदा हिते 2050 में 1800 रुपया रेट आहे। हिते उबाड़े जी कणिक ख़रीद न कंदा आहिनि, जेको पंजाब घुराईंदा पिया आहिनि।